अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। शमा बारींदे शब पिरह बाखूं कढियूं, मोट मरां थी मेधरा राणा कारण रब, तुंहिंजी तात तलब का गुडारे में काक जा। भलारे बिरदण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं, जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 सेप्टेम्बर 2025 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं अमेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तहबीरनि सां लही सघनि। साईं मुंहिंजा हिन मुल्क में, हीउ मुल्क जेको पाकिस्तान सॾिजे थो, उन मुल्क में छा छा नथो थिए। हर शइ बेइंतिहा आहे। पोइ उहा करप्शन हुजे, मनशात हुजे या को ॿियो अहिड़ो कारोबार जेको इंसानी जानियुनि लाइ हानिकार हुजे। भलाई वारा कम न हुजण जे बराबरि, ख़ासि तौर ते सरकारी इदारनि में या हुकूमतनि में बि भलाई वारा कम त ॾाढा ॾुखिया थींदा आहिनि। अहमद ख़ान मदहोश चयो हो त भलनि सां भलाई त हर को करे थो, बुरनि सां भलाई वॾी ॻाल्हि आहे। पर पाण हाणे जॾहिं मुआशिरे ते नज़र डोड़ायूं था त उहो वक़्तु बि गुज़री चुको। हाणे त हुकूमती सतह ते करप्शन सॼे सारे समाज खे अॾोही वांगुरु खाई वई आहे। सिंध सोलर मनसूबे में ॿ रुपयनि जी करप्शन जी नई कहाणी साम्हूं आई आहे, जेका नित नवां सवाल उथारे रही आहे। पंहिंजे तजिए में फ़हीम सिद्दीक़ीअ अहिड़ा इंकशाफ़ कंदे चयो त वर्ल्ड बैंक खां वरितल $100 मिलियन जे कर्ज़ ते हलायल सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट में वॾियूं बेज़ाब्तगियूं थियूं आहिनि। दस्तावेज़ ॿुधाइनि था त हीउ प्रोजेक्ट 9 जनवरी 2019 ते वर्ल्ड बैंक ऐं सिंध हुकूमत विच में थियल मुआदे हेठि शुरू थियो, जंहिंजा 4 हिसा हुआ। हिकु हिसे जो मक़सदु 400 मेगावाट जो सोलर पार्क ठाहिणु हो। उन मनसूबे लाइ $40 मिलियन रक़म रखी वई, यानी पाकिस्तानी 11 अरब रुपयनि खां वधीक। मनसूबे में के इलेक्ट्रिक खे बि शामिलु कयो वियो। जीअं लोड शेडिंग ते ज़ाब्तो आणिजे, उन लाइ हिकु फर्म बेट्स फैक्टर हायर कई वई ऐं ज़मीन जी ॻोल्हा शुरू कई वई। हब वेझो देह हलकाणी ऐं देह मीठा घर, मलीर वेझो देह मुराद ऐं जामशोरे वेझो मांझंद में जनवरी 2023 में चइनि हंधनि खे ॾिठो वियो ऐं लाॻापियल खातनि सां लीज़ लाइ ॻाल्हियूं कयूं वियूं। उन दौरान ॿिनि ठेकेदारनि अब्दुल सत्तार कंपनी हाजी सिराज खे 4 हंधनि जी ज़मीन लेवल करणु, बाउंड्री वाल जो ठीको ॾिनो वियो। बाउंड्री वाल 4 हंधनि ते 22 किलोमीटर ठहणी हुई, पर ॿिन्ही ठेकेदारनि खे मुकमिल अदायगी एडवांस में कई वई। हिक खे 1.5 अरब, ॿिए खे 1 अरब, पर अॼु ताईं 10% खां बि घटि कमु थियो आहे। मुआदे मूजिबि सोलर पार्क सेप्टेम्बर 2023 में मुकमिल थियणा हुआ, पर 2 सालनि जी वधीक मोहलत वरिती वई हुई, जेका पिणु पूरी न थी रही आहे। सोलर पार्क जी ज़मीन करोड़े रुपयनि जी अदायगी खां पोइ मई 2023 में रेवेन्यू खाते पारां तवानाई खाते खे 30 सालनि जी लीज़ सां मिली चुकी आहे, पर अञा अदायगी रुॻो 10 सालनि जी लीज़ जी कई वई आहे। हक़ीक़त इहा आहे त सोलर मनसूबे ते मजमूई तौर ते 1% कम बि न आहे थियो ऐं लीज़ जा 2.5 साल गुज़री विया आहिनि। हिन मनसूबे में तक़रीबन $10 मिलियन 3 अरब पाकिस्तानी जी करप्शन थी आहे। सोलर मनसूबे मां बचियल पैसा वर्ल्ड बैंक खे वापसि ॾियण बदिरां मनसूबे खे रिवाइज़ कंदे ॿिए मनसूबे में मुंतक़िल कया विया। ॿिए मनसूबे में 56 हंधनि ते सोलर सिस्टम लॻाइणा हुआ। 2019 में सोलर पार्क लाइ रखियल $40 मिलियन मां उहो मनसूबो $15 मिलियन ते बंदि करे $25 मिलियन ॿिए शोबे SSAP ॾांहुं मुंतक़िल कयो वियो, जेको बाद में $50 मिलियन जो थी वियो, जंहिंजो मक़सदु पहिरियां सरकारी इस्पतालनि ऐं पोइ ऑफिसनि खे सोलर ते मुंतक़िल करणु हो, पर उते बि करप्शन थी। इस्पतालनि खे 6 महीननि में सोलर ते मुंतक़िल करणु हो, पर मनसूबो 2.5 सालनि में बि पूरो न थियो। सभु सोलर सिस्टम बंदि पियल आहिनि ऐं सोलर पैनल गुम आहिनि।
2022 में सिंध में ॿोॾ अची वई। USAID जैकमाबाद जी पंपिंग स्टेशन खे सोलर ते मुंतक़िल करण लाइ ख़त लिखियो। ख़त सिंध सोलर एनर्जी खाते में पहुतो। वर्ल्ड बैंक बि SCP खे चयो त जैकमाबाद पंपिंग स्टेशन खे मनसूबे में शामिल करियो। तय थियो त जैकमाबाद पंपिंग स्टेशन ते 1.4 मेगावाट जो सोलर सिस्टम लॻायो वेंदो। उन वक़्तु बि महफ़ूज़ काज़ी SSAP जो प्रोजेक्ट डायरेक्टर हो। सोलर कंपनी सर्ज एनर्जी जो मालिक रुहेल हुसैन ऐं महफ़ूज़ काज़ी जो फ्रंट मैन बि शामिल हो। लाहौर जी नगबो नाले कंपनी खे अॻु में ब्लैक लिस्ट करण जो फ़ैसिलो थियो हो। उनखे वरी जनवरी 2023 में ठीको ॾिनो वियो, जॾहिं त कंपनी खे मनसूबे जी 80% रक़म यानी 13 करोड़ रुपया अक्टूबर ऐं नवंबर 2022 में ॾिनी वई। 21 नवंबर ते उहा रक़म नगबो जे अकाउंट में आई ऐं ॿिए ॾींहुं वरी रुहेल हुसैन जी कंपनी सर्ज एनर्जी जे अकाउंट में मुंतक़िल थी वई। नगबो खे कोरोना दौरान सिंध जे 6 अस्पतालनि खे सोलर ते मुंतक़िल करण जो ठीको ॾिनो वियो हो। उन वक़्तु बि खेसि 80% रक़म अॻुवाट ॾिनी वई हुई, पर नगबो जेको सामान दरामद कयो हो उहो अस्पतालनि में लॻाइण बदिरां बाज़ार में विकिरो कयो वियो। उहो मामिलो साम्हूं अचण बाद नगबो खे ब्लैक लिस्ट करण ते गौर थियो, पर अगस्त 2022 में महफ़ूज़ काज़ी प्रोजेक्ट डायरेक्टर बणियो ऐं नगबो ज़ीरो खां हीरो बणिजी वई। वर्ल्ड बैंक बि उन ते एतिराज़ु कयो हो। रुहेल हुसैन नगबो कंपनी सां डील कई। जैकमाबाद पंपिंग स्टेशन लाइ नगबो खे ॾिनल हिकु ठीके जी पूरी अदायगी उन जे अकाउंट में अचण खां हिकु ॾींहुं पोइ रुहेल हुसैन जी कंपनी सर्ज एनर्जी ऐं रुहेल हुसैन जे भाउ सर्ज कंपनी जे डायरेक्टर शिराज हुसैन ॾांहुं मुंतक़िल कई वई। रुहेल हुसैन मनसूबे जे डायरेक्टर महफ़ूज़ काज़ी जो फ्रंट मैन आहे ऐं समूरा मामला हू संभाले रहियो हो। जैकमाबाद में पंपिंग स्टेशन ते सोलर सिस्टम लॻाइण वारो मनसूबो अॼु बि बंदि पियो आहे। उन ते वर्ल्ड बैंक जा 30 करोड़ रुपया ॿुॾी विया आहिनि। USAID जा सिंध हुकूमत खे दरख़्वास्त कई हुई, हाणे इहे शिकायतूं करे रहिया आहिनि। SSAP जे रिकॉर्ड में मनसूबो मुकमल पियो आहे, पर ठेकेदार खे सर्टिफिकेट बि जारी थी चुको आहे ऐं अदायगी बि थी चुकी आहे। ठेकेदार खे जेको मुआदे जे मुकमल थियण जो सर्टिफिकेट ॾिनो वियो आहे, उन लाइ फर्म हायर कई वेंदी आहे। वर्ल्ड बैंक कंपनी जो नालो ॾिनो हो, पर बाद में उनखे कढी रिनोबल स्टार नाले कंपनी शामिल थी, जंहिंमें कर्ता धर्ता शारिक अहमद हो, जेको अॻूणी कंपनी में पिणु रही चुको। उन सर्टिफिकेट जी फ़ी 10 लख रुपया हूंदी आहे। जैकमाबाद पंपिंग स्टेशन जो ठीको नगबो खे ॾियण ते वर्ल्ड बैंक जो इदारो INT बे हरकत में अची वियो हो। हिन शोबे सिंध सोलर एनर्जी खाते खे ख़त लिखी सवाल कयो त उहो ठीको नगबो खे छो ॾिनो वियो, जॾहिं त वर्ल्ड बैंक सां इहो बि मुआदो थियो हो त मनसूबनि सां गॾु ऑनलाइन वाईफाई सिस्टम लॻंदो त कहिड़ो सिस्टम केतिरी बिजली पैदा करे रहियो आहे, पर को बि ऑनलाइन सिस्टम नाहे लॻायो वियो। मनसूबे खां पोइ मॉनिटरिंग सिस्टम या निगरानी लाइ ठेकेदार खे रक़म अदा कई वेंदी आहे, जंहिंखे ONM ऑपरेशन ऐं मेंटेनेंस ठेकेदार खे ॿुधाइणो पवंदो आहे त कहिड़ो सिस्टम केतिरी बिजली पैदा करे थो ऐं मेंटेनेंस ते केतिरो ख़र्चु अचे थो, पर बिना मॉनिटरिंग सिस्टम जे ठेकेदारनि खे उहा रक़म बाक़ाइदा कमीशन सां गॾु ॾिनी वई। हर 3 खां 4 महीननि में ठेकेदार खे घर वेठे 3 खां 4 मिलियन रुपया मिलनि था। हिकु वीडियो में ऑफिसर ऐं संसद हिकु माण्हू कराची में ऑफिस में ॻाल्हाईंदे ॾिसजनि था, जंहिंमें ऑफिसर 1 करोड़ 40 लख रुपया हैदराबाद पहुचाइण लाइ चई रहियो आहे ऐं ऑडिट वक़्तु कंहिं करप्ट ऑफिसर या ॿिए खाते जे करप्ट ऑफिसर खे ॾियण लाइ 60 लख रुपया ऑफिस में रखण जो चई रहियो आहे। हिन वीडियो में ऑफिसर ऑफिस में रखियल रक़म बाबति डिॼी बि रहियो आहे ऐं चई रहियो आहे त एतिरी रक़म ऑफिस में रखणु रिस्क बि आहे, छो त इन वक़्तु ऑडिट हली रही हुई। हूअ उन रक़म मां कमाइण बि चाहे पियो ऐं महफ़ूज़ बि रखणु चाहे पियो। हूअ उन लाइ किथे सीड़पकारी जूं सलाहूं बि वठंदे नज़र आयो। ॿियो शख़्स बेरिया में इन्वेस्ट करण जूं सलाहूं ॾिए थो, उहो सभु आशीर्वाद खां सवाइ मुमकिन न आहे। समूरी गेम पुठियां केरु आहे, उहो अॻु साम्हूं अची चुको आहे। वर्ल्ड बैंक जो किरदारु बि इन मामले में शकी आहे। वर्ल्ड बैंक खे करप्शन जूं शिकायतूं अॻे कयूं वियूं हुयूं। इदारनि ऐं वर्ल्ड बैंक जी ख़ामोशी जे नतीजे में सिंध जो अवाम हर गुज़रंदड़ ॾींहुं
आलमी कर्ज़ हेठां दॿिजी रहियो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाण ॼाणूं था त प्यारनि जी मोकिलाणी ॾाढी ॾुखोईंदड़ हूंदी आहे, पर छा कजे। लॾियो लाॾूणा कयो, हलिया हो त वञनि, पुॼाणा पिरियनि कजे बस बंभोर खां। वारियुनि कैफ़ियतनि बावजूदि मोकिलाइण जो वक़्तु नेठि अची वेंदो आहे। ख़ासि तौर ते बाशऊर फ़र्द जॾहिं बि मोकिलाए वेंदा आहिनि तॾहिं पंहिंजे पुठियां दर्द जी तारीख़ छॾे वेंदा आहिनि ऐं हू ॾाढो अकेलो करे वेंदा आहिनि। अहिड़ो ई मणियादार माण्हू अकबर लगारी बि मोकिलाए वियो। नामियारो शाइर ऐं लेखक ख़लील कुंभार खेसि भेटा पेश कंदे लिखे थो, नबीसर रोड जी ही सुञी थी वियल रेलवे स्टेशन जॾहिं उझामण खां अॻु वारनि घड़ियुनि में हुई, आउं 5वीं क्लास में पढ़ंदो हुउसि। तॾहिं बाबा मूंखे नबीसर लॻ नागे वारे मेले ते वठी वियो हो। असीं ॻोठां पंधु विया हुआसीं। मूं ज़िंदगी में पहिरियों भेरो मुशाइरो ॿुधो, जंहिंमें आकाश अंसारी पंहिंजो जग मशहूरु नज़म जन साॻियुनि जे संग खे सुञातो हिते, जन मिटी जी ख़ुशबू खे ॼातो हिते, तव्हांखे चओ मुंहिंजी नगरी मां निकिरी वञे, पढ़ियो हो। शाइर महफ़िल खे हिमत ॾेई वियो। आउं अॼु बि सोचींदो आहियां, अॼु खां 40 साल अॻु कंहिं मुक़बरे जी ओट वठी मुशाइरा कराइण, इनकलाबी तक़रीरूं कराइण, पंहिंजे इलाइक़े में शऊर जो ॾीओ ॿारण जूं कोशिशूं कंदड़ माण्हू बग़ैर नाले वाहवाह जे पंहिंजे हिसे जी शमा जलायो वेठा हुआ ऐं ख़ामोशी सां माण्हुनि में शऊर विरची रहिया हुआ। बाबा मूंखे ॿुधायो त नागे वारो मेलो जॾहिं पहिरियों भेरो लॻो तॾहिं बि आउं उन मेले ते आयो हुउसि। पुठनि वटां कमीज़ ते लॻल चती मथां मूं टुवाल वेढ़े रखियो। उन मेले ते नागे वारो मेलो नालो कामरेड ग़ुलाम मोहम्मद नागे पोयां पियो, जो उन मेले में अदबी काफ़िलनि जी शुरूआति कामरेड कई हुई। पाण वटि नागो कंहिं ॿीअ माना में इस्तेमालु थींदो आहे, सो मूं बाबा खां पुछियो, बाबा कामरेड जे नाले सां नागे जो लक़ब कीअं लॻो? त बाबा मूंखे चयो, बाबा कामरेड इनकलाबी माण्हू आहे, आए ॾींहुं जेल में हूंदो आहे या रूपोश। पुलिसनि जा रोज़ घर ते रेड इन करे हुन पोयरनि खे चयो आहे, असांजी रूपोशी ऐं गिरफ़्तारी खे दिलि ते वठण बजाए पंहिंजो कमु करियो। केरु घणो तंग करे त चओ कामरेड नागो माण्हू आहे, असीं न की छॾाए था सघूं न की सम्झाए था सघूं। उन करे असां हथ कढिया। कामरेड ग़ुलाम मोहम्मद लगारी ऐं कामरेड ग़ुलाम हैदर लगारी जी जदोजहद ऐं उनजो पोरियो नबीसर रोड ऐं उनजे भरपासे अॼु बि फुरलियूं फुरलियूं थी महकी रहियो आहे। ॾाढ ऐं जबर ते अॼु बि असांजे तर जो नौजवान तोड़े ॿुढो चुप नथो रहे, जेतोणीकि वक़्त ऐं हालतुनि माण्हुनि खे वकोड़े रखियो आहे ऐं चो तरफ़ टापरू वॾेरनि जी ॿेघी मतल आहे। पर अॼु बि जॾहिं चाचे अकबर लगारी जहिड़ा माण्हू उथी बीही था रहनि त बल्दियाती इलेक्शन जा नतीजा तवक जे उबतड़ था अचनि। कामरेडनि जे घर मां चाचो अकबर लगारी अहिड़ो माण्हू हो जेको आख़िरी वक़्त ताईं पंहिंजी मिटी ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठो रहियो। हूअ रिवायती इक़्तिदारी सियासत जे सांचे में फिट न थी सघियो, पर पंहिंजनि माण्हुनि सां ॻंढियल रहियो। नबीसर रोड में संदसि मौजूदगी जिते घणनि माण्हुनि लाइ ॾढ हुई, उते गिच माण्हुनि लाइ दड़को बि हुई। बाबा सां तमामु घणो ऐं घाटो तालुक़ु हुअसि, उन करे हूअ असां सां बि तमामु घणो प्यारु कंदो हो। घणा ॾींहं लंघी वेंदा हुआ, ॻोठ अची पहुचंदो हो या फ़ोन करे घुराए वठंदो हो। संदसि मौजूदगीअ हीअं जो ॾढ हुई, हुनजो हुजणु घाटी छांव जियां हो। अॼु संदसि जनाज़े में ऐं तॾे ते नबीसर जो सॼो तर अश्कबार हो ऐं माण्हुनि जो घणे तइदाद में मौजूदु हुजणु अहिड़ी ख़ामोश भेटा हुई जेका घणनि माण्हुनि जो ख़्वाबु आहे। मुंहिंजी दुआ बि आहे ऐं मुंहिंजी दिलि बि चाहे थी त उहो दर खुलियो रहे, ॿूटिजे न। कामरेड अकबर लगारी खे भेटा पेश करण लाइ नामियारे शाइर ऐं लेखक ख़लील कुंभार जो लेख असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हाणे जॾहिं सिंध जा सरकारी मुलाज़िम सरापा एहतजाज बणियल आहिनि तॾहिं नाम्यारी लेखिका हुमैरा नूर कहिड़ी न सुहिणी ॻाल्हि चई। सियासतदाननि जी रिटायरमेंट जी उमिरि जी बि हिकु हद हुजणु घुरिजे ऐं फ़ौतगी जी सूरत में उहा सीट घर जे कंहिं बि भाती खे न ॾियण जी करारदाद असेंबली मां मंज़ूर थियणु घुरिजे। तजवीज़ त ॾाढी सुहिणी आहे, पर छा सदाईं हुक्मरानी जी ख़्वाहिश रखंदड़ जहिड़ा जनाज़ा इहा तजवीज़ मञंदा? कॾहिं बि न। इक़्तिदार में रहण जी ख़्वाहिश रखंदड़ इहे हुक्मरान मरदे मरी वेंदा आहिनि, पर कॾहिं बि कुर्सी छॾण लाइ या सीट ख़ाली करण लाइ तयार ई न हूंदा आहिनि। घोटकी ऐं सांगड़ ज़िले जो जॾहिं बि ज़िक्र निकिरंदो आहे तॾहिं मैदनी वसीलनि जो बि ज़िक्र ज़रूरु निकिरंदो आहे, छो त ॿई ज़िला तेल गैस ऐं ॿियनि मैदनी वसीलनि सां मालामाल ज़िला आहिनि। पर छा कजे, उनजा रॉयल्टी फंड मक़ामी माण्हू ते ख़र्ची नथा थियनि। माड़ी एनर्जीज़ कंपनीअ ख़िलाफ़ जॾहिं नौजवान सरापा एहतजाज बणियल आहिनि त नौजवाननि मथां तशदुद कयो पियो वञे, जॾहिं त उन्हनि खे गिरफ़्तार करायो थो वञे। ॿिए पासे सांगड़ में वरी गैस कंपनियुनि खे तेल जी ॻोल्हा लाइ धमाका करणा आहिनि, जिन जी ॻोल्हा करणी आहे ऐं 160 स्क्वायर किलोमीटर जे अंदरि उन्हनि खे प्रोजेक्ट शुरू करिणो आहे, जंहिंमें धमाका बि कया वेंदा ऐं ज़मीन में ड्रिलिंग बि थींदी। उनखां अॻु में सीपा सां गॾिजी सिंध इन्वायरमेंट प्रोटेक्शन अथॉरिटीअ सां गॾिजी अवामी ॿुधणी जो इहतमामु पिणु कयो वियो हो। उहा अवामी ॿुधणी जेका आवाम खां ॻुझी रखी वई ऐं वरी जॾहिं सांगड़ शहर में अवामी ॿुधणी वारो ॾींहुं आयो त उनजो हंधि बि तब्दील कयो वियो हो, जीअं को बि शहरी पहुची न सघे ऐं उन अवामी ॿुधणी में अवाम शामिल ई न कयो वियो हो। जॾहिं त सिंध जे कुझु बाशूर माण्हुनि खे इन ॻाल्हि जी ख़बर पई त उहे वञी शरीक बि थिया। जिन अवामी ॿुधणी ते न सिर्फ़ु आवाज़ु उथारियो, पर उन्हनि बाइकाट बि कयो ऐं इहो बि मुतालबो रखियो त अवामी ॿुधणी जी तारीख़ नए सिर रखी वञे। जॾहिं त हाणे वरी साॻी कंपनी पारां अवामी ॿुधणी कराची में कोठाई पई वञे। कराची हंधि बि इन करे रखियो वियो आहे त जीअं सांगड़ जो को बि रहवासी शरीक न थी सघे। सांगड़ वासियुनि जो ॾाढो सादो मुतालबो आहे। हूअ चाहिनि था त असांखे फिज़िबिलिटी रिपोर्ट ॾेखारी ऐं ॾिनी वञे ऐं असांखे ॿुधायो वञे त जेको मनसूबो शुरू कयो वेंदो उन जा माहौलियात ते कहिड़ा असर पवंदा। सांगड़ जी सरज़मीन पाण जी सरज़मीन रही आहे। ईअं महसूसु थींदो आहे ॼण समुझ शहर कंहिं दरिया या समुंड जे मथां बीठल आहे। छा उन में क़ाइमु थियल जायूं उन मनसूबे में थींदड़ धमाके या ड्रिलिंग जे नुक़साननि खे बर्दाश्त करे सघंदियूं? सांगड़ वासी त इहो बि चाहिनि था त असांखे उहे हंधि बि विज़िट कराया वञनि या ॾेखारिया वञनि जिते अॻु में अहिड़ा मनसूबा शुरू कया विया हुजनि ऐं उते उन्हनि जे जायुनि ते कहिड़ा असर पिया हुजनि। माहौलियात लाइ तहफ़ुज़ इंतिहाई ज़रूरी आहे, पर छा हुकूमत सांगड़ वासियुनि जी सदा खे ॿुधी सघंदी? ऐं छा घोटकी जे नौजवाननि जी फ़रियाद बि वक़्त जी कंहिं अदालत में दाख़िल थी सघंदी? माड़ी एनर्जीज़ जहिड़े वॾी कंपनी में अप्रेंटिसशिप ट्रेनिंग मुकमिल कंदड़ मक़ामी नौजवाननि खे मुस्तक़िल नौकरी ॾियण बजाए रुॻो कूड़ा वाइदा ऐं मुख़्तसर अरसे लाइ आर्ज़ी नौकरियूं पेश करणु असल में संदन शऊर ऐं जज़्बे सां ठठोल आहे। जॾहिं उहो नाइंसाफ़ी वारो सिलसिलो घणो अॻिते वधे थो ऐं नौजवान पुरमन एहतजाज करणु शुरू कयो त ज़िले इंतिज़ामिया ऐं पुलिस संदन आवाज़ ॿुधण बजाए ताक़त इस्तेमालु कंदे खेनि लठियुनि डंडनि ऐं ॻोढ़ा आणींदड़ गैस सां रातोरात ऐं अधु मुंहुं करे छॾियो, जेको अमल कंहिं बि मुहज़ब समाज ऐं जमहूरी मुल्क में क़बूलियत जोॻो नाहे। माड़ी एनर्जीज़ जे खूह नंबर 6 ते एहतजाज कंदड़ नौजवाननि ख़िलाफ़ जेका पुलिस कार्रवाई कई उहा न रुॻो बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे,
पर उन अमल में वाज़े थिए थो त ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस कंपनी जे पघारदार बणियल आहे, जंहिं पुरमन एहतजाज कंदड़ नौजवाननि खे बदतरीन तशदुद जो निशानो बणाए खेनि गिरफ़्तार करे वरितो, जिन जी मुलाक़ात ते बि पाबंदी लॻाई हुई। संदन इन अमल मां ज़ाहिर थिए थो त हुकूमत इंतज़ामिया पंहिंजो गैर क़ानूनी अमल लिकाइणु चाहे थी। सवाल इहो पैदा थिए थो त आख़िर छो ॾहरकी जा तालीम याफ़्ता नौजवान जेके जदीद फ़नी महारतूं सिखण खां पोइ नौकरी जा उमेदवार आहिनि खेनि मुस्तक़िल नौकरी ॾियण बजाए कूड़ा दिलासा ॾिना वञनि था। क़ानूनी ऐं असूली तौरु माड़ी एनर्जीज़ जहिड़ियुनि कंपनियुनि ते लाज़िम आहे त हू घटि में घटि 80% नौकरियूं मक़ामी माण्हुनि खे ॾियनि, पर हक़ीक़त इहा आहे त सिर्फ़ु 5 खां 10% मक़ामी माण्हू मुस्तक़िल नौकरियुनि ते आहिनि, बाक़ी नौकरियूं धारियुनि माण्हुनि खे ॾिनियूं वञनि थियूं, जेके हेड ऑफिस में भर्ती थियण बाद ॾहरकी फील्ड ॾांहुं बदिली कया वञनि था। इहो अमल मक़ामी माण्हुनि सां ॿिटो ज़ुल्म आहे। हिकु त उन्हनि खां रोज़गार फुरियो वञे थो ऐं ॿियो त संदन मुस्तक़बिल खे बेयकीनी में धिकियो वञे थो। पुलिस जो अमल इन करे बि मज़मत लाइक़ु आहे जो पुरमन एहतजाज कंदड़ नौजवाननि सां ॻाल्हियूं करण बदिरां खेनि तशदुद जो निशानो बणायो वियो। ॻोढ़ा आणींदड़ गैस जा शील फायर करणु, लठबाज़ी करण ऐं संदन अॻुवाणनि खे गिरफ़्तार करण सां मसइलो हल नथो थी सघे, बल्कि वधीक शिदत इख़्तियार करे थो। माड़ी एनर्जीज़ ऐं ज़िले इंतज़ामिया जो ही रवैयो इलाइक़े में बेचैनी, बेएतमादी ऐं नफ़रत पैदा करे रहियो आहे। साॻिए वक़्तु सियासी ऐं समाजी अॻुवान जी हिरासत में ज़ाहिर करे थी त हुकूमत इंतज़ामिया कंहिं बि मुख़ालिफ़ आवाज़ खे बर्दाश्त करण लाइ तयारु नाहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब जो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। साईं मुंहिंजा मुहाजिर सियासत जो उसूली रूप, इन समूरी सूरत हाल ते नवाज़ भुट्टो पंहिंजे ख़ूबसूरत लेख में लिखे थो। मुहाजिर हिजरत खां हथियार ताईं। 1843 में जॾहिं बरतानवी फ़ौज हिन ख़िते खे चढ़ाई करे फ़तह कयो, तॾहिं कराची जे शहर जी आबादी सिर्फ़ 14,000 नफ़ूस ते मुश्तमिल हुई। तक़रीबन 98 सालनि खां पोइ 1941 में थींदड़ मर्दमशुमारी मुताबिक़ कराची जी आबादी 3,86,650 थी वई। विरहाङे खां पोइ पाकिस्तान जी पहिरीं मर्दमशुमारी 1951 में थी, जंहिंजे अंगनि अखरनि मुताबिक़ कराची जी आबादी 10,68,590 ते वञी पहुती। मतिलबु 10 सालनि में 176% वाधारो आयो, जंहिंजो वॾो कारण हिजरत हो। 1970 ताईं कराची में आबादी में वाधारे जी शरह 8% सालियाना रही ऐं अॼु कराची जी आबादी 2 करोड़नि ताईं वञी पहुती आहे। 1947 जे विरहाङे खां पोइ मज़हब जे नाले ते थियल उहा लॾपलाण 1940 जी करारदाद जे बिल्कुलु उबतड़ हुई। 10 लख मुहाजिरनि जो पाकिस्तान ॾांहुं हिजरत करण ऐं करोड़ खां मथे उर्दू ॻाल्हाईंदड़ मुस्लमाननि जो भारत में तरसी पवणु, पंहिंजी जनम भूमि खे न छॾणु, पंहिंजे पाण में ख़ुदि हिकु सुवालु आहे। उनखां बि वॾो सुवालु इहो आहे त छा हिंदुस्तान में रहंदड़ उर्दू ॻाल्हाईंदड़ बि पाण खे मुहाजिर सॾाइनि था। हिन ॻाल्हि खे सवले नमूने हीअं सम्झिजे त जिन वटि जजे माल ऐं मिल्कियत हुई उन्हनि पंहिंजी जनम भूमि न छॾी, बाक़ी जेके कंगला हुआ उन्हनि रिली कुल्हे ते रखी अची पाकिस्तान भेड़ा थिया ऐं वरी न मिल्कियतनि जा क्लेम दाख़िल करायाऊं ऐं असलोकनि सिंधी रहाकनि खे पंहिंजी जनम भूमि छॾण ते मजबूर करे उनजे मिल्कियतनि ते कब्ज़ा कयाऊं। गुरु मंदर, राम बाग, हाणोको आराम बाग, सदर गार्डन, रणछोड़ लाइन, राम स्वामी समेत केतिरनि ई हंधनि ते ठहियल इमारतूं अॼु बि असलोकनि माण्हुनि जूं मुंतज़र आहिनि। अॼु बि उन्हनि इमारतुनि जे बालकुनियुनि जे ॼारियुनि ते ओम जहिड़ा हिंदी लफ़्ज़ उकरियल आहिनि। जीअं त सिंध सनतनि, साधुअनि ऐं सूफ़ियनि जी सरज़मीन आहे। सिंध धरती जा माण्हू अमन पसंदि ऐं प्यार सां रहण वारनि मां आहिनि। उनजो वॾो सबूत इहो आहे त हिन वक़्तु पूरी दुनिया दहशतगर्दी जी लपेट में आहे, पर अॼु ताईं को बि सिंधी ख़ुदकश बमबार या दहशतगर्द न मिलियो आहे। पर बदकिस्मती सां विरहाङे खां पोइ सिंध जी गादी वारे हंधि कराची में रत जी रांदि शुरू थी। जेकॾहिं तारीख़ जा वर्क उथलाइजनि त ख़बर पवंदी त सिंध में दहशतगर्दी जी शुरूआति 1947 खां थी, जॾहिं हिंदुस्तान खां लॾे आयल मुहाजिरनि
सिंध जे मुस्तक़िल ऐं असलूकनि रहवासियुनि खे मज़हब जे बुनियाद ते मारणु शुरू कयो। उनखां पोइ सिंध में 1972 में सिंधी ॿोली खे सरकारी ॿोली क़रार ॾियण वारो बिल बहाल थियण ख़िलाफ़ फ़साद कया विया। सरकारी अंग अखर ॿुधाइनि था त 7 जुलाई खां 7 अगस्त 1972 ताईं 42 माण्हुनि खे मारियो वियो। उन दौरान जॾहिं सिंध जे तालीम खाते जे डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन अलामा दाऊद पोटे हिकु सर्कुलर जारी कयो त हिंदुस्तान खां आयल उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारनि लाइ सिंधी लाज़मी क़रार ॾिजे थी ऐं सिंधी ॿारनि लाइ उर्दू पढ़णु लाज़मी हूंदो। मुहाजिरनि उन जो सख़्तु रद्द अमल ज़ाहिर कयो ऐं हैदराबाद जे हिकु करप्ट नाम निहाद लीडर हाफ़िज़ मुबारक अली शाह ईदगाह मैदान हैदराबाद में उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो हिकु जलसो कोठायो। उन जलसे में हुन शरअंगेज़ चिड़ ॾियारींदड़ तक़रीर कई। चयाईं त हिंदुस्तान खां आयल ॿार काफ़िर राजा ॾाहिर जी ज़ुबान न पढ़ंदा। उन तक़रीर हैदराबाद खे रत में वेझारे छॾियो। तारीख़ जे पननि ते नज़र डोड़ाइजे त ख़बर पवंदी पनाहगीरनि जी क़यादत हमेशह इस्टेब्लिशमेंट जी हामी दलाल रही आहे। इहो सिलसिलो लियाकत अली ख़ान खां शुरू थी अल्ताफ़ हुसैन ताईं पहुचे थो। वन यूनिट जी तहरीक ख़िलाफ़ उन्हनि भाड़े जे दलालनि मुहाजिर पंजाब पठान मुतहदा मुहाज़ ठाहियो। सिंधी सिंधियुनि खां बिल्कुलु अलॻि थी बीठा। डिसंबर 1971 में पाकिस्तान जे टुटणु, बांग्लादेश जे वजूद में अचण वारे अलमनाक साने ऐं सिंधु देश जे नारे उन्हनि खे हिकु नई वाट ॾेखारी ऐं उन जे ज़हन में ॿोली अलॻि सियासी नज़रिये ऐं धार सुञाणप जो जनून चढ़ियो ऐं उहे इस्टेब्लिशमेंट जे वधीक वेझो थियणु लॻा। 1977 उन साल जमहूरियत खे ख़तमु करण लाइ नओं सितारे इतिहाद जुड़ियो। सिंध जे गादी वारे शहर कराची खे एजिटेशन जो मर्कज़ बणायो वियो। उन्हनि मुहाजिरनि उन में भरपूर हिसो वरितो। ज़िया अमृत ख़िलाफ़ 1983 खां 1986 ताईं MRD यानी जमहूरियत जी बहाली वारी तहरीक, जंहिंमें लाखाट खेसाना मोरी ऐं दादू समेत सॼी सिंध में फ़ौज हथे ख़ाली सिंधियुनि ते गोलियूं वसाए रही हुई, तॾहिं मुहाजिर बिल्कुलु अलॻि बीठल नज़र आया। तारीख़ जे वर्कनि तां जॾहिं धूड़ हटाए गौर सां ॾिसबो त रते रत नज़र ईंदो। 1985 जिते कराची में हिकु शागिर्दियाणी बुशरा ज़ैदी जे बस हादसे में मौत उन्हनि जे मकरूह इरादनि ऐं चहिरनि तां पर्दा हटाए छॾिया। गौर सां अगनि अखरनि जो जाइज़ो वठूं त ख़बर पवंदी त 1980 खां 1985 ताईं कराची शहर में बसनि जा 1459 हादसा थिया, जिन में मजमूई तौर ते 821 माण्हू फ़ौत थिया। 1985 जा अंग अखर ॿुधाइनि था त उन साल 285 हादसा पेश आया, जिन में 216 माण्हू मारिया विया। त पोइ बुशरा ज़ैदी केस खे बुनियादु बणाए कराची में लसानी फ़सादनि जो अणकुट सिलसिलो शुरू थियो, जंहिंजा सबब मालूम करण लाइ मोहम्मद ख़ान जुनेजो जी हुकूमत खे वफ़ाक़ी वज़ीर दाख़िला जे सेक्रेटरी मसूद ज़मा जी सरबराही में कमीशन जोड़नी पई। हिन कमीशन जा 3 मेंबर हुआ, वफ़ाक़ी सेक्रेटरी प्लानिंग ऐं तरक़ी डॉक्टर मोइनुद्दीन बकाई, मेंबर वफ़ाक़ी इंस्पेक्शन टीम डॉक्टर MM हसन ऐं घरू मामरनि वारे सूबाई सेक्रेटरी परवेज़ अहमद भट्ट शामिल हुआ। जॾहिं त ज़ियाउल इस्लाम जेको कमिश्नर बि रही चुको आहे त कमीशन जे सेक्रेटरी जा फ़राइज़ अंजाम ॾिना। कमीशन जी रिपोर्ट अॼु बि सरकारी अलमारियुनि जी ज़ीनत बणियल आहे। सिंध में नस्ली ऐं ॿोली वारा फ़साद, जीअं त अॻु में बि चई चुका आहियूं त अमन ऐं भाईचारे वारी धरती जे महिमान नवाज़ असलूकनि रहाकनि हिजरत जे अमल दौरान ई पंहिंजी पुठी ते वार सणु शुरू कया। उन्हनि पहिरीं दहशतगर्दी मज़हब जे बुनियाद ते कई ऐं केतिरनि ई हिंदुनि जे मिल्कियतुनि ते कब्ज़ा करे उन्हनि खे या त क़तल कयो या उन्हनि खे पंहिंजी धरती ऐं अझा छॾे लॾ पलाण ते मजबूर कयो। ॿोली वारनि फ़सादनि जो बि ज़िक्र करे आया आहियूं। 1985 खां MQM जी दहशतगर्दी जो दौरु शुरू थियो, जंहिंजी इंतिहा 1990 में ॾिसण में आई, जंहिंमें न रुॻो सिंधियुनि खे मारियो वियो पर केतिरनि ई सिंधी औरतुनि खे बेआबरू कयो वियो, थण वढिया विया। उन जे छातियुनि ऐं सथरनि ते गरम लोह सां MQM जूं मोहरूं हयूं वियूं। नौजवान जा जिस्म ड्रिल मशीनुनि सां परूण कया विया। 1985 खां 1990 ताईं कराची ऐं हैदराबाद मां 40 जे लॻभॻि सिंधी ख़ानदान लॾपलाण करे चुका हुआ। तारीख़ ॿुधाए थी त सिर्फ़ु हैदराबाद 2500 सिंधी कुटुंब घर घाट छॾे भॻा। पके किले खां आमिल कॉलोनी ताईं 63 पाड़नि मां हथियारनि जे ज़ोर ते घर ख़ाली कराया विया।
1972 खां 1990 ताईं यानी ॿोली वारनि फ़सादनि खां वठी 1990 ताईं सिंधियुनि जा दुकान ऐं कारोबार सरासरी तौर ते 4 भेरा सड़िया ऐं फुरिया। 200 सिंधियुनि जो कारोबार मुकमल तौर ते तबाह थी वियो। 1985 खां 1990 ताईं सिंध में थियल फ़सादनि जो अंग 100 खां मथे आहे, जिन में 25 फ़साद MQM तरफ़ां सिंधियुनि पंजाबियुनि ऐं पठान सां कया विया। डिसंबर 1988 खां वठी अगस्त 1990 ताईं MQM पीपल्स पार्टी सां टकराव में अची 12 खूनी फ़साद कराया, जिन में 6 अप्रैल 1989 ते हैदराबाद में 22 माण्हू मारिया विया। 7 फरवरी 1990 ते कराची में थियल फ़साद में 72 माण्हू मारिया विया। 14 खां 28 मई 1990 ताईं हैदराबाद में 81 माण्हू मारिया विया। कराची में 27 ऐं 28 मई 1990 ते 56 माण्हू क़त्ल कया विया। 29 मई खां 1 जून 1990 ताईं वधीक 116 माण्हू क़त्ल कया विया। हैदराबाद इंतज़ामिया जो सरकारी रिकॉर्ड ॿुधाए थो उन अरसे में फुरलुट ऐं नुक़सान जूं 3239 रिपोर्टूं दाख़िल थियूं, जिन मां रुगो सिटी थाणे ते 1692 रिपोर्टूं दाख़िल थियूं। मार्केट थाणे ते 202, लतीफ़ाबाद थाणे ते 1340 ऐं छावनी थाणे ते 73 FIR दाख़िल थियूं। वाज़े रहे त उहे रिपोर्टूं 14 मई खां 24 मई 1990 ताईं दाख़िल थियूं। कराची में PSF जे नौजवाननि खे हथ पेर ॿधी ज़िंदा साड़ियो वियो, क़त्ल कयो वियो ऐं अगवा कयो वियो। अगवा थियलनि खे बाद में कोर हेडक्वार्टर 5 कराची में वापसि कयो वियो। तारीख़ ॿुधाए थी त 8 अगस्त 1986 ते कराची में MQM जो पहिरियों आम जलसो मुनक़िद थियो, जंहिं पहिरियों भेरो हथियारनि जी भरपूर नुमाइश कई वई ऐं पंजाबियुनि ऐं पठाननि ख़िलाफ़ ज़हर उगाछो वियो। MQM जलसो हैदराबाद में करण जो ऐलान कयो। 31 अक्टूबर 1986 ते कराची खां MQM जो काफ़िलो हैदराबाद लाइ रवानो थियो ऐं 2 पहरनि जो 12:30 वॻे सोराब ॻोठ वटि काफ़िले ते हमिलो थियो, जंहिंमें मुहाजिर पठान फ़साद शुरू थिया ऐं सिर्फ़ु हिकु ॾींहं में 100 खां वधीक माण्हुनि खे क़त्ल कयो वियो। 16 दिसंबर 1986 ते औरंगी जे इलाइक़े अलीगढ़ कॉलोनी में सिर्फ़ु कुझु कलाकनि में अहिड़ी त रत जी होली खेॾी वई जो औरतुनि ऐं ॿारनि समेत 156 माण्हुनि खे इंतिहाई बेदर्दी ऐं सफ़ाकी सां क़त्ल कयो वियो। 23 जनवरी 1987 ते अल्ताफ़ हुसैन कराची प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं ॿिए ॾींहुं कराची जे घटियुनि में हैंड बिल विरहाया विया। मुहाजिरो TV ऐं VCR विकिणो क्लाशनकोफ ख़रीद कयो। तंहिंखां पोइ MQM जो टकराव हिकु तनज़ीम PBI पंजाबी पख्तून इतिहाद सां थियो ऐं कराची लिसानी फ़सादनि जे वर चढ़ी वियो। ख़र्च पूरो करण लाइ MQM भतो वठण ऐं भुंग लाइ अगवा जो सिलसिलो शुरू कयो। भते वारे मामले ते PPI ऐं पीपल्स पार्टी जी ज़ैली शागिर्द तनज़ीम PSF सां टकराव रोज़ जो मामूल हो। PPI जो वाहिद रुकन सिंधी असेंबली इरफानुल्लाह मरवत उन वक़्त जे सदर ग़ुलाम इसाक़ खान जो ॼाटो हो। MQM तरफ़ां हथियारनि जे ख़रीद करण ऐं विरहाइण, टार्चर सेलनि जो क़याम ऐं निजी जेल क़ाइमु करण जहिड़ा अमल ज़ोर ते हुआ। 7 जुलाई 1989 ते कराची यूनिवर्सिटी में PSF जे चइनि कारकुननि खे MQM ॾाढी बेदर्दी सां क़त्ल कयो। तंहिंखां पोइ PSF सां तालुक़ु रखंदड़ मुहाजिर नौजवाननि जे अगवा बाद टार्चर सेलनि में क़त्ल मामूल बणिजी वियो ऐं नेठि उन्हनि फ़सादनि 26 फरवरी 1990 ते वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह खे फ़ारिग़ कयो वियो ऐं आफ़ताब शाबान मीराणी नओं वॾो वज़ीर बणियो ऐं नेठि PP हुकूमत ख़तमु थी, निगरान हुकूमत जुड़ी, जाम सादिक़ अली मंज़र आम ते आयो ऐं नेठि फ़ौज खे कराची में अमन बहाल करण लाइ दावत ॾियणी पई ऐं कर्फ्यू जा सिलसिला शुरू थिया। MQM में बग़ावत पइजी वई। जाम सादिक़ जी महिरबानी सां MQM में 2 हिसनि में विरहाइजी वई। आफ़ाक़ अहमद ऐं आमिर ख़ान MQM हक़ीक़ी जा अॻुवान बणिजी विया ऐं अल्ताफ़ हुसैन खे जाम सादिक़ अली लंडन रवानो करे छॾियो। तारीख़ी हक़ीक़तनि ते मबनी हीउ लेख असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं, जेको लिखियलु हो मोहम्मद नवाज़ भुट्टे जो। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन।